में लश्मीनासीज़ जे बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। समाजी तंज़ीम पारां कैंप लगाए सवे मरीज़न जो इलाज करे दवाऊं ॾिनियूं पई वञनि। काछे में लश्मीनासीज़ जी सूरतहाल खे नज़र में रखंदे अमेरिका में रिहाइश पज़ीर डॉक्टर अहमद सुल्तान लगारी बिल्किस रज़ा वेलफेयर ट्रस्ट पारां हिक ॾींहं लाइ कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद खान शेखम, डॉक्टर मुस्तकीम अहमद ऐं ॿियनि मरीज़नि जी चकास करे दवाऊं पिण ॾिनियूं। समाजी तंज़ीमुनि जे अॻवान जो चवणु आहे त कैंप में 1300 खां वधीक मरीज़न जो इलाज कयो वियो आहे, जिन खे मुफ़्त में दवाऊं बि ॾिनियूं वयूं आहिनि। उन मौक़े ते कैंप में शिरकत कंदड़ ख़ासि महिमान ऐं बिल्किस रज़ा वेलफेयर ट्रस्ट जे कोऑर्डिनेटर अमजद अली लगारी मीडिया खे ॿुधायो त हीअ कैंप मरहूम ज़फर अली खान लगारी जे ईसारे सवाब लाइ बिल्किस रज़ा वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां लगाई वई आहे। हुन चयो त इन खां अॻु वाही पांधी में अखियुनि जी कैंप लगाई वई हुई। संदसि चवणु हो त कैंप में हिकु वॾो अंग लश्मीनासीज़ मरीज़न जो हुयो, जिन खे इंजेक्शन ऐं दवाऊं फराहम कयूं वयूं।